जीअं जो इमाम हसन मुश्तबा दुनिया में आया आहिनि त 15 रमज़ान आलम इहो हो त मां रोज़े जी इबादत करे रही हुई, सुभान अल्लाह, ऐं पुटु अचण सां ई सजदे जी इबादत करे रहियो। सुभान अल्लाह, सुभान हे घराणो आहे आली मोहम्मद अलैहिस्सलाम जो, जिते अचण सां ई सजदो कनि था। इन्हनि खे को ॿुधाए नथो त सजदो कीअं कबो आहे, छा थींदो आहे। सभु रिवायतूं लिखनि त हे अची करे इमाम सजदो कयो आहे। इहा ख़बर मौलाए काइनात वटि पहुती आहे, घर अंदरि तशरीफ़ वठी आया आहिनि। साईं हज़रत फातिमा ज़हरा सलाम अलैहा खे सलाम कयो आहे, उन्हनि बि सलाम कयो आहे, छो त हे सलामती जो घर आहे, जी जी, दारुस सलाम आहे हिकिड़ी ॿिन्ही ते। ऐं इहा ख़ुशख़बरी ॾिनी आहे त अव्हांजो जानशीन दुनिया में आयो आहे, हसन मुश्तबा जी आमद थी आहे। कुझु देरि खां पोइ इहा ख़बर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुती। उहे घर में अंदरि तशरीफ़ वठी आया ऐं अचण खां पोइ पंहिंजे पुट खे, लख़्ते जिगर खे, पंहिंजे टुकड़े खे हथनि में खई करे ॾिसणु लॻा। मां हाणे ख़िताबत में हिनखे तब्दील करे जुमिलो चवां, ज़रूर, ॾिसंदा रहिया ॾिसंदा रहिया ॾिसंदा रहिया, ईअं लॻे पियो ॼण नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन अलैहिस्सलाम खे नथा ॾिसनि, हसन जे आईने में पंहिंजे बचपन खे ॾिसनि था। अक्स ॾिसनि था पंहिंजो, त माशाअल्लाह। मां जॾहिं दुनिया में आयो हुउमि त मां कीअं लॻंदो हुयुमि, सुभान अल्लाह, मुंहिंजो अचण जो हाल छा हुयो। छो त हे सभु बरादरान अहले सुन्नत अहले तशय्युअ सभु लिखनि था त इमाम हसन मुश्तबा अलैहिस्सलाम शबी हुया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शबाहत इन्हनि मां नज़र ईंदी हुई। ॾिसंदा रहिया, ॾिसण खां पोइ बोसो ॾिनो आहे पंहिंजे पुट खे। सुभान अल्लाह, कंहिं सवाल थियो कंहिं? कंहिं नाने न, उन जंहिं लाइ अमर थियो आहे, वही नाज़िल थी आहे, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। इन जो अमल नुत्क़ इलाही